नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में हद दख़िलनि जो आज़ार वधी वियो। इंतज़ामिया पारां का बि तहरुक न वरितो वियो। हद दख़िलनि जे करे ईंदड़ वेंदड़ शहरनि सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में हद दख़िलनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। खिपरो इंतज़ामिया हाई कोर्ट जे अहकामात खे बि हवा में उॾाए छॾियो आहे। खिपरो इंतज़ामिया अञा ताईं खिपरो में हद दख़िलियूं न हटाए सघी आहे। खिपरो जे शहरनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बहैसियत काउंसलर भी इन म्यूनसिपल कमेटी जो हिस्सो रहियो हुउसि ऐं गॾोगॾु अपोजिशन लीडर भी हुउसि। असां काफ़ी दफ़ा उन्हनि खे ॿुधायो भी सही ऐं सिचुएशन भी ॾिनीसूं, पर अॼु ताईं कंहिं शइ ते भी अमल कोन थियो आहे, न को थींदो। हीअ जेकॾहिं ऑपरेशन कंदा त कंहिं ग़रीब जो मिसकिन जो जेको लावारिस आहे उन्हनि जा जेकॾहिं को डाहिनि त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी कंहिं बाअसर जो ही कॾहिं बि न डाहींदा ऐं न को कुझु करे भी सघनि ऐं न को हिन गवर्नमेंट में हिननि वटि एतिरी ताक़त आहे जो को उनखे मुंहुं ॾेई सघनि। यूनियन का मतलब ये है कि मतलब हमें जगह दी जाए, हमें जगह दी जाए। हम बेरोजगार नहीं होना चाहते हैं, क्यों महंगाई मुल्क में बहुत है, बहुत महंगाई चल रही है। इस टाइम पर दूध 100 रुपये किलो ले रहे हैं, खंड 90 रुपये किलो है, आटा 70 रुपये किलो लगा पड़ा है। इसलिए हम बोलते हैं हक तलब जिसके भी है भले पूरा करो, पर गरीब हम गाड़े वाले मजदूर आदमी ये हम जब रिक्वेस्ट करते हैं, इंतज़ामिया से दरख्वास्त करते हैं कि हमें जगह दी जाए। बस यही है, हम यही बोलते हैं कि ठेले वालों को होता है, ठेले वाले 500 ठेले शहर में लग रहे हैं, 500 घर चल रहे हैं। ठेले वालों के ऊपर मकसद क्या है कि ये सारा का सारा नजर गिरता ठेले वालों पर गिरता आगे। ठेले बड़ा मेहरबानी इंतज़ामिया SDM साहब से हम दरख्वास्त करते हैं, मुख्तार कार साहब दरख्वास्त करते हैं, भले ठेले वालों तो हटाओ, हमें कोई इतराज़ नहीं, पर ठेले वालों को तो आप जगह दी जाए। गरीब आदमी ये ठेला लगा रहे हैं, रोड पे खड़े हुए, हमारी कोई दुकान है नहीं, गरीब आदमी रोज़गार कर रहे हैं। अगर गवर्नमेंट ज़्यादा प्रेशर करेगी तो कोई जगह दी जाए हमें खड़े होने की, हम वहाँ चले जाएंगे सब ठेले वाले। कभी हम तो बहुत पीछे खड़े हुए हैं, कभी कभी जाम भी हो जाती है, मोटरसाइकिल वगैरह भी खड़े होते हैं, सिर्फ ठेलों की वजह से नहीं होती और गाड़ियों की वजह से भी होती हैं। असां बि कुझु अॻु में कया आहिनि ऐं इंशाल्लाह वरी कंदासीं इंशाल्लाह इन मुहिम खे शुरू कयूं था इंशाल्लाह। साईं हाणे उहो न खाना पूरी न थींदी इंशाल्लाह। असां TMO CMO वारनि खे ख़बर आहे त केतिरी जॻह आहे, असां उन्हनि सां मिली करे इंशाल्लाह कंदासीं। अल्लाह ख़ैर करे। हाँ बिल्कुलु काफ़ी विज़िटूं कयूं आहिनि, हाँ बिल्कुलु काफ़ी विज़िटूं कयूं आहिनि, कंदा रहंदा आहियूं। बिल्कुलु ॾिना आहिनि, अॻु में बि ॾिना आहिनि, हाणे बि ॾींदासीं वरी। अल्लाह से ख़ैर करे इंशाल्लाह जल्दी कंदासीं इंशाल्लाह। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हद दख़िलनि खे हटाए आवाम जे लाइ सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। कैमरामैन फज़ल रहमान सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।